पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल ग्लोबल अलायंस फॉर इम्प्रूव्ड न्यूट्रिशन जी भाईवारीअ सां पाकिस्तान फूड सिस्टम डैशबोर्ड जो उपान जी मेज़बानी करे रही आहे। हिननि उपान तहत PARC ऐं GAIN पाकिस्तान में ग़िज़ाउनि बाबति पॉलिसियुनि खे तरतीब ॾियण लाइ गॾियल कोशिशुनि खे हथी ॾिनी पई वञे। हिन भाईवारीअ जो बुनियाद डाइट क्वालिटी क्वेश्चनेयर DQQ ज़रिए खुराक जे मयार बाबति डेटा हासिल करण में तेज़ी आणण ते क़ाइमु आहे। DQQ खे मशहूर ग्लोबल डाइट क्वालिटी प्रोजेक्ट तरफ़ां तयारु कयो वियो आहे, जेको GAIN गैलप ऐं हार्वर्ड यूनिवर्सिटी जी गॾियल कोशिश आहे। हीउ सवालनामो आम माण्हुनि जी ग़िज़ाई आदतुनि जी जांच ऐं निगरानी लाइ मुख्य किरदारु अदा करे थो। GDQP आलमी सतह ते कमु करे रही आहे। इन जो मक़सदु सॼी दुनिया में बालिग़ माण्हुनि में ग़िज़ाई मयार बाबति तफ़सीली डेटा गॾु करणु आहे। हेल ताईं हिन 104 खां वधीक मुल्कनि जे ग़िज़ाई मयारनि जे सवालनामनि ते ॿधल तफ़सीली डेटा कामयाबी सां जारी कई आहे। इन मक़सद लाइ PARC GAIN जी भाईवारी सां पाकिस्तान फूड सिस्टम डैशबोर्ड, डाइट क्वालिटी क्वेश्चनेयर्स ऐं क्वेस्ट ऑफ हेल्दी डाइट ते तारुफ़ी वर्कशॉप जी मेज़बानी करे रही आहे। क़ौमी ऐं सूबाई स्टेक होल्डर्स खे पाण सां शामिल करणु, ग़िज़ाई सिस्टम्स खे मज़बूत करणु ऐं उन जे किरदार जो पतो लॻाइणु ऐं ग़िज़ाई मयार में बहितरी आणण लाइ DQQs खे इख़्तियार करण सां गॾोगॾु इन जो लागू थियण हिन वर्कशॉप जा बुनियादी मक़सद आहिनि। इन मौक़े ते ग़िज़ाई तहफ़ुज़ वारे वज़ारत जे सेक्रेटरी कैप्टन रिटायर्ड मोहम्मद आसिफ़, पॉलिसी एंड एडवोकेसी जे सरबराह फैज़ रसूल ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। तारुफ़ी वर्कशॉप शरीक थियण लाइ FSD फ्रेमवर्क, ग़िज़ाई क्वालिटी जी जांच लाइ DQQ जी अहमियत ऐं सेहतमंद ग़िज़ाउनि खे हथी ॾियण जे मुआशी असरनि खे सम्झण में मददगार साबित थींदो।